सांगड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ SSP सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन पंहिंजे ऑफिस में हफ़्तेवार आर्दली रूम मुनक़िद कयो, जंहिंमें 29 पुलिस ऑफिसर ऐं अहलकार पेश थिया ऐं पंहिंजा जाइज़ मसइला पेश कया, जंहिं ते SSP सांगड़ फौरी तौर ते जाइज़ मसइला हल करण जा हुकुम जारी कया। अर्दली रूम में मुख़्तलिफ़ दरख़्वास्तुनि, शिकायतुनि ऐं शोकाज़ नोटिस जा फ़ैसिला जारी कया। SSP 3 अहलकारनि खे मोकल जो आर्डर जारी कयो, 2 अहलकारनि जा ट्रांसफ़र जा हुकुम जारी कया, जॾहिं त मुख़्तलिफ़ शिकायतुनि, ड्यूटीअ में गफ़लत ऐं गैर हाज़िरीअ ते ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे 11 मेजर ऐं 21 माइनर सज़ाऊं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते SSP चयो त अर्दली रूम जो मक़सदु इहो आहे त पुलिस अहलकार पंहिंजी ट्रांसफ़र, पोस्टिंग ऐं ॿियनि जाइज़ मसइलनि जे हल लाइ बग़ैर कंहिं सिफ़ारिश जे पंहिंजा जाइज़ मसइला हल कराए सघनि। हुन वधीक चयो त हू पंहिंजी पेशेवाराणी सलाहियत खे बहितर नमूने सां अंजाम ॾियनि ऐं अवाम जी जानो माल जे तहफ़्फ़ुज़ ऐं क़ानूनी मदद लाइ पंहिंजो फ़र्ज़ु ईमानदारी ऐं फ़र्ज़ शुनासीअ सां सरअंजाम ॾियनि।